नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे फैज़गंज में खबर ॾींदा हलूं त MP पंजाब असैम्बली रईस ममताज हुसैन चांग तरफ़ां फैज़गंज जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कयो वियो आहे, जिते संदसि शानदार इस्तक़बाल कयो वियो। जॾहिं त चांग बिरादरी तरफ़ां MP जी आमद ते घोड़नि ऐं ऊठनि जी डोड़ जो मुक़ाबिलो पिणु करायो वियो। इन मौक़े ते रहमतुल्लाह चांग तरफ़ां ममताज चांग खे भले नस्ल जो घोड़ो तोहफ़े में ॾिनो वियो। इन मौक़े ते ख़िताब कंदे MP पंजाब असैम्बली ममताज हुसैन चांग, अब्दुल सत्तार चांग, असद कमाल चांग, इसाक चांग ऐं ॿियनि चयो आहे त ऑल पाकिस्तान चांग बलोच ऐं वेलफेयर तरफ़ां आम भलाई जा कम कया पिया वञनि। हिन चयो त असां फैज़गंज वासियुनि जा थोराइता आहियूं, जंहिं सदियुनि जे विसरी वियल सकाफ़त खे हिकु दफ़ो ॿीहर निर्वार कयो। ही घोड़ो उठनि जी डोड़, ही टोपियूं अजरक, ही पटका रलियूं सिंधी लिबास, ही सॻियूं खेसि सिंध जी अज़ीम सकाफ़त जो हिसो आहे। असांखे पंहिंजी सकाफ़त न विसारणु घुर्जे। सिंध जी सकाफ़त इहा सकाफ़त आहे जेका मुंहिंजे दड़े मुताबिक़ 5000 सालनि खां बि वधीक क़दीमी आहे। सिंध जी सकाफ़त इहा सकाफ़त आहे जंहिं केतिरनि ई हुकूमतनि ऐं सल्तनतनि जे कब्ज़े बाद बि ज़रो बराबर बि तब्दील न थियो। हिन चयो त अंग्रेज़ 1 सदी ताईं सिंध ते हुकूमत कई, पर इहे बि सिंध जी सकाफ़त खे तब्दील न करे सघिया। हिननि चयो त सिंध धरती पंहिंजी सकाफ़त जी तारीख़ में औरतनि जी लज हया ऐं इज़त जे लाइ हिकु वॾो हिस्सो मख़सूस कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।